जी नज़्म ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं सोबोदर खां ज़फ़र अली मलाह जी। सोबोदरो खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतिजाजी कैंप लॻाए एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बड़ो मरीज़ सोबोदर में खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि सज्जाद शर, अयूब कांदरो, राशिद सोलंगी, सज्जाद मुंगरियो, अजब गुल समेत ॿियनि सभिनी खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ क़ौमी कारकुननि डॉक्टर नज़ीर अहमद खोखर, शबीर लगारी, करम सामटियो, शफ़ीक खोखर, हाकिम मंगी, उल्फत सहतो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी कैंप क़ाइमु करे धरणो लॻाए एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि डॉक्टर नज़ीर खोखर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी ताईं हीअ एहतिजाजी कैंपूं मुख़्तलिफ़ शहरनि में लॻायूं वेंदियूं ऐं कारकुननि जी आज़ादी ताईं असांजो पुरअमन एहतिजाज जारी रहंदो।